गुलाम अल्लाह सिंध कल्चरल फॉर्म ज़िले ठठे तरफ़ां ॿी जोड़ जी बहितरीन मल्ह पहलवान ऐं फॉर्म जे साथी पहलवान अली बख्श मल्हा जी चौथीं वरसी जे मौक़े ते सीमेंट फैक्ट्री वेझो क़दीमी क़ब्रिस्तान हज़रत बौला शाह में संदसि न्याणी राबिया मल्हा ऐं सिंध कल्चरल फॉर्म जे बानी चेयरमैन सादिक लाखो पहिरें जोड़ जे बुज़ुर्ग मल्ह पहलवान उस्ताद मोहम्मद याकूब शीदी ॻोठ सिद्धार्थ संगत ज़िले ठठे जे कोआर्डिनेटर फ़क़ीर मोहम्मद इब्राहिम जोखियो सीनियर साफ़ी पीरल प्यासी मल्हा ऐं अब्दुल सत्तार मीर बहर जी क़यादत में पहलवान अली बख्श मल्हा जे क़ब्र ते अजरक गुलनि जी चादरूं चाढ़े मक़ामी स्कूल जे अङण ते निम जो ॿूटो लॻाए खेसि अज़मत भरियो सलाम पेश कयो वियो। इन मौक़े ते फॉर्म सरबराह सादिक लाखो नौजवान साफ़ी शहज़ाद मल्हा मल्हा पहलवान नदीम मल्हा मुहर्रम अली पंवर कुतुबुद्दीन जोखियो मोहम्मद शरीफ जाखरो दिलावर हुसैन सुमरो एम चयो त मल्ह रांदि सिंध जी क़दीम ऐं क़ौमी रांदि आहे जंहिंखे पहलवान पंहिंजो साह ऐं जवानी जी बलिदान ॾेई ज़िंदा रखियो अचनि। सिंध हुकूमत जे मल्ह पहलवाननि सां रवैयो माटेली मां वारो रहंदो पियो अचे जंहिं करे मल्ह पहलवान नंदकाणे वारी हालत में मरी विया आहिनि। हुन वधीक चयो त सिंध हुकूमत जी रांदियुनि वारे खाते तोड़े सिविल सोसाइटी खे मल्ह पहलवाननि लाइ पंहिंजो रवैयो तोड़े पॉलिसियूं तब्दील करणियूं पवंदियूं तॾहिं ई रांदि बची सघे थी। इन मौक़े ते मल्ह पहलवाननि समेत मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक़े जे ख़्यालनि जा माण्हू वॾे अंग में मौजूदु हुआ। रिपोर्ट अदरिस खट्टी लाड़वाइस न्यूज़ ठठो।